आया तुझे आसरे बाता साता बार तनी संदी सार लहका उस्ताद दो। अजो की न अलविदाई तकरीब में मोहतरम असांजा हेड मास्टर साईं इनायतुल्लाह सुमरो साहब, काबिल एहतराम उस्ताद साहबान, मेहमान इकराम मोहतरम साईं मोहम्मद खान सोलमी साहब, मुंहिंजा प्यारा शागिर्दो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ये तो बाबा अजो जो प्रोग्राम अजो के लिए थे असांजो बेहतरीन उस्ताद सीनियर उस्ताद रिटायरमेंट थी रहियो आहे, उनजी मान में ये प्रोग्राम नंढो प्रोग्राम रखियो आहे। जॾहिं को महिमान ईंदो आहे या महिमान वेंदो आहे त हुनखे असां अचण वारे महिमान जी असां तमामु भरपूर नमूने सां अजिया कंदा आहियूं ऐं वञण वक़्तु उनखे तोहफ़ा तहफ़ ॾेई उनजी तमामु सुठे नमूने सां इज़त ॾेई उनखे अलविदा कंदा आहियूं। असां पंहिंजे हिन प्रोग्राम में असांजे साबिक़ा हेड मास्टर साईं हुसैन बख्श दिगारी के अचण ते दिलि जी गहराई सां हरी कयूं था। ख़ुशामदीद साईं। उस्ताद एक अजीम हस्ती आहे। उस्ताद क़ौमुनि खे ठाहिनि था। दुनिया में उहे ई क़ौमूं कामयाबु थियूं आहिनि जिन उस्ताद जो अदब एहतराम कयो, उन्हनि जी क़ौमुनि तरक़ी कई आहे। असांजे मुआशरे में उस्ताद हिकु अज़ीम पेशो आहे, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त हिन मुआशरे में उस्ताद खे को अहमियत नाहे ॾिनी वई जंहिंजो हू मुस्तहिक़ आहे। पर असां उस्ताद पंहिंजे उस्तादनि जी इज़त करणु ॼाणूं था। अॼु हिन प्रोग्राम में असीं मोहतरम साईं हबीबुल्लाह खे अलविदा कंदासीं, गुलनि जा तोहफ़ा पेश कंदासीं। पंहिंजा जेकी सिंधी सकाफ़त आहे टोपी उन्हनि सां नवाज़ींदासीं। त सभ खां पहिरियां साईं हबीबुल्लाह मेमन साहिब जिन खे टोपीअ जो तोहफ़ो पेश करण लाइ गुज़ारिश कंदुसि असांजे स्कूल जे हेड मास्टर मोहतरम साईं इनायतुल्लाह सुमरो साहिब जिन खे त पाण साईं हबीबुल्लाह खे कंदनि ऐं मथे ते टोपी पाराए इज़त अफ़ज़ाई कनि। भरपूर ताली लॻाइबो आहे। चवंदा आहिनि त गुलनि खां वधीक ॿियो को तोहफ़ो न आहे हूंदो। गुलाब जो गुल हुजे उहो जेकॾहिं कंहिंखे तोहफ़े में ॾिजे त कहिड़ी ॻाल्हि आहे, पर जे हुननि जी माला ठहियल हुजे उन्हनि जा हार हुजनि त अञा वधीक बहितर आहे। असां साईं हबीबुल्लाह मेमन साहिब खे गुलनि जा हार पारण लाइ उस्तादनि वरिता आहिनि। सभ खां पहिरियां गुज़ारिश कनि साईं इल्ताफ़ मेमन साहिब जिन खे त साईं जिन खे गुलनि जे हार जो तोहफ़ो पेश करे। गुज़ारिश कनि साईं दिगारी साहिब जिन खे साईं जिन खे गुलनि जे हार जो तोहफ़ो पेश करे। गुलनि जो हार पेश कनि। गुज़ारिश दिगारी साहिब जिन खे साईं जिन खे तोहफ़ो पेश कनि। इन खां पोइ असांजो तमामु बहितरीन उस्ताद साईं शांति रहमान खे गुज़ारिश आहे त साईं खे अॼु
उन खां पोइ गुज़ारिश कंदुसि साईं लाल बख्श खोखर खे त साईं खे असांजी महिमान साईं मोहम्मद खान सोलंकी साहब जी खे गुज़ारिश आहे त साईं खे असांजो साथ आहे मास्टर तमामु बहितरीन उस्ताद बहितरीन शख्सियत मालिक साईं हुसैन बशीर गुज़ारी साहब जी खे गुज़ारिश आहे मोहतरम साईं इलाही बख्श सोलंकी साहब जी खे गुज़ारिश आहे त साईं हबीबुल्लाह खे हार जो तोहफ़ो पेश कनि साईं मोहम्मद साहब लाखो साहब जी खे गुज़ारिश आहे त साईं जी खे हार जो तोहफ़ो पेश कनि साईं गुलाम साहब जी खे गुज़ारिश आहे त साईं जी खे हार जो तोहफ़ो पेश कनि स्कूल जो खिदमत बाज़ाइदगी साईं खे हाज़ा बाज़ाइदगी गुज़ारिश उन खां पोइ साईं इनायत लासूर साहब जी गुज़ारिश आहे त साईं जी खे हार जो तोहफ़ो पेश कनि करता अच्छा असां वटि जॾहिं महिमान थींदो आहे त हुनखे सुठा तोहफ़ा पेश कया वेंदा आहिनि उन अहिड़े तरीक़े सां असां गुलनि जा हारनि जा तोहफ़ा साईं खे पेश कया पर हुन सां गॾोगॾु असांजे स्कूल हेड मास्टर वॾो आहे ये अजमेर साईं मोहम्मद खान जी पार्टी थी उन में साईं जेको आहे साईं मोहम्मद खान खे तोहफ़ो पेश कयो अहिड़े तरीक़े सां साईं हबीबुल्लाह बि साईं हबीबुल्लाह लाइ पिणु जेको आहे साईं इनायत लासूर साहब जी तोहफ़ो वरितो आहे साईं जी खे गुज़ारिश आहे साईं हबीबुल्लाह खे नहीं परे